अस्सलाम वालेकुम नाज़रीन, उम्मीद ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। मां आहियां मुंहिंजो होस्ट अकबर मज़ारी। पाकिस्तान में गुज़िरियल 2 हफ़्तनि खां 27वीं आईनी तरमीम ते वॾी बहस हलंदी पई अचे, पर उन जा वाज़े असर गुज़िरियल शाम तॾहिं ॾिसण में आया जॾहिं सुप्रीम कोर्ट जे 2 सीनियर जजनि जस्टिस मंसूर अली ख़ान ऐं जस्टिस अतर मिनल्लाह हिन तरमीम ते सख़्त तनक़ीद कंदे इनके आईन पाकिस्तान ते संगीन हमलो करार ॾिनो ऐं पंहिंजनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो। इन खां अॻु ॿिन्ही जजनि हिन आईनी तरमीम बाबति चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ख़त लिखी पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कया हुआ। यादि रहे त जस्टिस मंसूर अली शाह मौजूदा चीफ जस्टिस याहिया ख़ान अफरीदी खां पोइ सुप्रीम कोर्ट जो सभ खां सीनियर जज आहे। इस्तीफ़ा में ॿिन्ही जजनि मौक़िफ़ अख़्तियार कयो त हिन तरमीम ज़रिए अदलिया खे हुकूमत जे मातहत करे छॾियो वियो आहे ऐं इहो त ही तरमीम असांजे आईनी जमहूरियत जे रूह ते सख़्त ज़र्ब आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे मुशीर राना सनाउल्लाह सख़्त तनक़ीद ते रद्दअमल ॾींदे इल्ज़ाम हयो त इहे जज सियासी ऐं ज़ाती एजेंडा ते हुआ। इन्हनि खे इहो हक़ नाहे त उहे सियासी मामलनि या पार्लियामेंट जी कारकर्दगी ते तनक़ीद कनि। हुन जस्टिस मंसूर जे इस्तीफ़ा मां कुझु जुमिला ॿुधाए उनखे सियासी तकरीर ऐं सियासी तहरीर करार ॾिनो। ॿिए पासे सीनियर कानूनदान मखदूम अली ख़ान बि लॉ एंड जस्टिस कमीशन जी रुकनीत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। पंहिंजे इस्तीफ़ा में हुन लिखियो त मुशावरत हिकमत अमली ऐं दलील सां बहितरी मुमकिन आहे, पर अदलिया जी आज़ादी खां सवाइ कानून में सुधारा मुमकिन नाहे। हुन चयो त 26वीं आईनी तरमीम खां पोइ नौजवान वकील मायूस थिया आहिनि। यादि रहे त लॉ एंड जस्टिस कमीशन जे सरबराही चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान कंदा आहिनि ऐं उनमें 4 हाई कोर्टनि जा चीफ जस्टिस, अटार्नी जनरल, शरिया कोर्ट जा चीफ जस्टिस ऐं सूबनि जा नामवर कानूनदान शामिल हूंदा आहिनि। कमीशन जो मक़सदु कानूनी सुधारा ऐं मुशावरत मुहैया करणु हूंदो आहे। सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जज जस्टिस मंसूर अली शाह पंहिंजो तफ़सीली इस्तीफ़ो उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि में सदर मुमलिकत ॾांहुं मोकिलियो आहे। हुन लिखियो त 27वीं तरमीम आईन पाकिस्तान ते हिकु सख़्त हमिलो आहे जंहिं सुप्रीम कोर्ट खे टुकुर टुकुर करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त हिन तरमीम अदलिया खे हुकूमत जे हेठां करे छॾियो आहे, असांजे आईनी जमहूरियत जे रूह खे सख़्त नुक़सान पहुचायो। जस्टिस मंसूर वधीक लिखियो त आला अदालत खे विराए अदलिया जी आज़ादी खे मजरूह कयो वियो आहे। इंसाफ़ आम माण्हुनि खां परे थी वियो आहे ऐं कमज़ोर माण्हू ताक़त आॾो बेवस थी वियो आहे। हुन इल्ज़ाम हयो त हुकूमत ऐं तकरारी अदालती क़यादत हिन तब्दीली खे क़बूल कयो जॾहिं त चीफ जस्टिस इदारे जे बचाव बदिरां पंहिंजे उहिदे खे तरजीह ॾिनी। हुन दावा कई त 2024 में थियल 26वीं आईनी तरमीम अदलिया खे कमज़ोर करण जो पहिरियों क़दम हुई ऐं उम्मीद हुई त सुप्रीम कोर्ट फुल कोर्ट जी सूरत में उन जो जाइज़ो वठंदी, पर हाणे उहा उम्मीद बि ख़तम थी वई आहे। हुन लिखियो त आईन जी बालादस्ती, बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़, कानून जी हुक्मरानी मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु हुआ, पर मां अहिड़े अदालत में विहां जंहिं वटि पंहिंजो आईनी अख़्तियार ई न हुजे। ही उहा अदालती ज़िंदगी न हुई जंहिंजो मूं इंतख़ाब कयो हो। तंहिं करे मां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे जज तौरु इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। जियो न्यूज़ जे प्रोग्राम आज शाहज़ेब ख़ानज़ादा सां गॾु ॻाल्हाईंदे राणा सनाउल्लाह चयो त जज जो कमु अदालती फ़ैसिलनि ज़रिए ॻाल्हाइणु हूंदो आहे। असां वटि जज फ़ैसिला घटि कनि था पर पाण घणो ॻाल्हाइनि था ऐं जजनि अॼु इस्तीफ़ा ॾिनो, उन्हनि जे इस्तीफ़नि जो हर लफ़्ज़ सियासी आहे। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस अतर मिनल्लाह जो इस्तीफ़ो हिकु सुफ़े ते मुश्तमिल आहे ऐं अंग्रेज़ी में लिखियलु आहे। हुन लिखियो त 11 साल अॻु हुन इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज तौरु हल्फ़ कयो। 4 साल बाद चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जो हल्फ़ कयो ऐं सुप्रीम कोर्ट जो जज बणियो। हुन लिखियो त मुंहिंजे हर दौर में हल्फ़ जो बुनियादी वाइदो साॻियो हो। इहो हल्फ़ कंहिं शख़्सियत न पर पाकिस्तान सां वफ़ादारी जो हल्फ़ हो। हुन वधीक लिखियो त 27वीं तरमीम खां अॻु मूं चीफ जस्टिस पाकिस्तान खे ख़त लिखी शदीद ख़दशा ज़ाहिर कया हुआ, पर उन्हनि खे हिते वरजाइण जी ज़रूरत नाहे। ख़ामोशी ऐं बेअमली जे पस मंज़र में उहे ख़दशा दुरुस्त साबित थिया। हुन लिखियो त पाकिस्तान जे अवाम जे ख़िदमत मुंहिंजे लाइ वॾी इज़त हुई। मूं पंहिंजे हल्फ़ मूजिबि बहितरीन सलाहियतुनि सां फ़र्ज़ निभाया।
पर हाणे इहो हल्फ़ मूंखे इस्तीफ़ा ॾियण ते मजबूर करे रहियो आहे। जंहिं आइन जे हिफ़ाज़त जो हल्फ़ खंयो हो उहो आइन हाणे मौजूद ई नाहे। हुन वधीक चयो त नओं ढांचो जंहिं बुनियादनि ते ठही रहियो आहे इहो आइन जे मज़ार ते बीठल आहे। जेको कुझु बचियो आहे उहो फ़क़ति हिकु पाछो आहे। अदालती चुगो जेको असां पायूं था उहो रुॻो कपिड़ो न आहे, उहो उन एतमाद जी अलामत आहे जेको क़ौम अदलिया ते कयो, पर तारीख़ गवाह आहे त ख़ामोशी सबबि उहो लिबास केतिरा ई भेरा धोखे जी अलामत बणियो। जेकॾहिं ईंदड़ नस्लूं असांखे मुख़्तलिफ़ अंदाज़ में न ॾिसनि त असांजो मुस्तक़बिल बि असांजे माज़ी जहिड़ो हूंदो। उन उम्मीद सां मां इहा चुगो आख़िरी भेरो लाहे रहियो आहियां ऐं सुप्रीम कोर्ट जे जज जे उहिदे तां फौरी इस्तीफ़ा ॾियां थो। इस्तीफ़ा मंज़िल आम ते अचण खां पोइ वकील बिरादरी में सख़्त रद्द अमल ॾिसण में आयो। वकील ऐं समाजी कारकुन ईमान मज़ारी लिखियो आहे त जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस अतर मिनल्ला जे इस्तीफ़नि में हिन मुल्क लाइ उम्मीद आहे। 26 तरमीम खां पोइ साबित थी वियो त को बि हिन निज़ाम जे अंदरि वेही उन जे ख़िलाफ़ नथो विढ़ी सघे। फुलडाट जे सदर अहमद महबूब बिलाल लिखियो आहे त ॿिन्ही जजनि लाइ पंहिंजे ज़मीर ऐं नज़रिये मुताबिक़ कमु करणु नामुमकिन थी चुको हो ऐं उन्हनि जो वञणु अदलिया लाइ वॾो नुक़सानु आहे। सहाफ़ी मुबशिर ज़ैदी लिखियो आहे त ॿिन्ही जजनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। समाजी कारकुन जलीला हैदर चयो त जॾहिं सच ॻाल्हाईंदड़ आवाज़ दॿाया वञनि त इदारा कमज़ोर थी वञनि था ऐं अवाम जो अदलिया ते एतमाद ख़तमु थी वञे थो। इहो वक़्तु यादि ॾियारे थो त आइनी क़दरनि, अदालती आज़ादी ऐं दबाव जे बावजूदि सच ॻाल्हाइणु केतिरो ज़रूरी आहे। शहज़ाद गियास शेख लिखियो त 27वीं तरमीम पहिरियों दफ़ो आहे जॾहिं इंतिज़ामिया अदलिया खे तबाह करण जी कोशिश कई आहे। जॾहिं त अदलिया माज़ी में इंतिज़ामिया खे केतिरा ई भेरा तबाह करण जी कोशिश कई, पाकिस्तान जी अदलिया तक़रीबन हमेशह फ़ौज जो साथ ॾिनो। वकील सलाहुद्दीन जवाब में लिखियो त इहो पहिरियों हमलो न आहे। माज़ी में भुट्टो जे 5वीं ऐं 6वीं तरमीम, 1994 खां 96 में बेनज़ीर जो दौर ऐं 1997 में नवाज़ शरीफ जे हामीयन जो सुप्रीम कोर्ट ते हमलो ऐं काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ इमरान ख़ान जो रेफरेंस बि मिसाल आहिनि। हिकु सारिफ़ अहसन लिखियो त मंसूर अली शाह ऐं अतर मिनल्ला उहे 2 जज आहिनि जन 90 ॾींहनि में चूंडनि जे फ़ैसिले खे 3-4 करण जी कोशिश कई ऐं हाणे बि साॻी सूरत-हाल में फासी पिया आहिनि। इहो हुयो असांजो अॼु जो प्रोग्राम। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त इनखे शेयर कजो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़।